नाज़रीन, सकरन में टाउन कॉमेडी की 3.5 करोड़ रुपये की लागत से जदीद तर्ज से ठायल बिल्डिंग जो इफ्तिताह। टाउन कॉमेडी चेयरमैन और दरगाह पीर ज़ाकरी के गादी नशीन सैयद मुनीशा ज़ाकरी, असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई, DSP अब्दुल लतीफ़ पीरज़ादो, मीडिया सेंटर सदर कुर्बान उमरानी, अदीब मोहम्मद सिद्दीक मंगियो, काउंसलरन ऐं ॿियनि पारां कयो वियो। इफ्तिताही तकरीब तमामु सादगी से SOPs तहत कई वई। इफ्तिताह बाद मीडिया से ॻाल्हाईंदे सैयद मोहम्मद मुनीशा ज़ाकरी चए तो ख़ुशी की ॻाल्हि आहे जो ख़ूबसूरत ऐं सिंध के बेहतरीन तारीख़ी टाउन कॉमेडी बिल्डिंग साबित थी। टाउन कॉमेडी पुरानी बिल्डिंग जो बुनियाद 1956 में पियो, जेका 164 साल गुजरण बावजूद भी एक तारीख़ी हैसियत रखे थी। सैयद मुनीशा चयो तो टाउन कॉमेडी के काउंसलर पारां एक रिथ पेश कई है तो टाउन कॉमेडी की पुरानी बिल्डिंग में जेम खाना ठाहियो वञे। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर सकरन मोहम्मद सलीम जतोई चयो त सकरन जा शहरी खुशनसीब आहिनि जिनके सैयद मुनीशा ज़ाकरी जहिड़ो तारीख़दां चेयरमैन मिलियो, जंहिं शहर के खूबसूरत बनाइण सां गॾु टाउन की बेहतरीन बिल्डिंग ठाराई है। उन मौके ते DSP अब्दुल लतीफ़ पीरज़ादो, अदीब मोहम्मद सिद्दीक मंगियो, मीडिया सेंटर सदर कुर्बान उमरानी, सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई, सहाफ़ी न्याज़ चांडियो, हैदर खानज़ादा, रज़ा मोहम्मद सियाल ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ॾिसंदा रहो SMC न्यूज़। रिपोर्ट कुर्बान उमरानी। जेके ख़ुसूसन इंजीनियरिंग ऐं अकाउंट्स ऐं टैक्स शोबो ख़ुसूसन जेके 3 अहम तरीन आहिनि ऐं उन खां पोइ सर्टिफिकेट जो इहे चारई मुकमिल कंप्यूटराइज़ थी विया आहिनि ऐं बाक़ी कुझु रहियल कम जो थिए पियो। मां सम्झां थो त सकरन शहरनि लाइ असांजे ई जेका टीम हुई जेके चूंडिया आहिनि से मां असांजो वाइस चेयरमैन मोहतरम नूर अहमद लाखो साहब ऐं असांजा जेके मेंबर उनजे तरफ़ां सकरन जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे। इंशाअल्लाह उहे उनखे यादि कंदा। अहिड़ी बरकत वठंदासीं त नई बिल्डिंग इफ्तिताह ते हाज़िर थिया आहियूं ऐं इन बिल्डिंग में अचण में असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे सकरन हल्के में हिन खां वधीक बहितर बिल्डिंग किथे बि असांखे नज़र नथी अचे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त मां सकरन अवाम खे ख़ुशनसीब सम्झां थो जो साईं जे मुनीशा जहिड़ो प्रोफेसर माण्हू, दानशवर टाइप लेखक ऐं दरगाह जो छा चवंदा आहिनि सजाद नशीन, पर हर मक़्तब फ़िक्र सां साईं तइल्लुक़ रखे थो। उन सभिनी शइ खे नज़र में रखंदे साईं पंहिंजी हिकिड़ी तारीख़ ठाही आहे, सकरन जी तारीख़ ठाही आहे, बहितरीन बिल्डिंग ठाही अथसि। ऐं साईं मुनीशा खे सकरन जो अवाम हींअर भले यादि न करे, थोरो हुनखे थोरो सख़्ती जे करे तकलीफ़ अचे, पर पोइ वञण खां पोइ यादि ज़रूरु कंदो। एतिरो मां ज़रूरु चवंदुसि साईं जे कमु कया आहिनि, रोडनि जा कमु कया आहिनि, बिल्डिंग जा कमु कया आहिनि, जेके थी सघे थो अॻे दोस्त न करे सघिया आहिनि ऐं आइंदे बसि उमेदु करियूं था जो कनि, थी सघे थो कनि। मोहम्मद मुनीशा जे नई सोच जी अक्कासी आहे। सुठा माण्हू